असीं हलंदासीं हिन वक़्तु मुबशिर ॾांहुं। मुबशिर, ओवर टू यू। जी सभा मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हिन महिल मां आयो आहियां कैंट स्टेशन, छो जो अॼु 1 मई आहे, मज़दूरनि सां यकजहती करण जो ॾींहुं आहे। लेकिन मां सोचियो छो न प्रैक्टिकली अंदाज़ में पंहिंजनि मज़दूर भाइरनि सां यकजहती कजे। ऐं मां पहिरियां अचण खां पहिरियां इहो सोचियो हुयो, मुंहिंजो इरादो इहो हो, मूंखे इहो लॻे पियो त शायदि मूंखे कैंट स्टेशन ख़ाली मिलंदो, हिते को बि कुली मौजूदु न हूंदो। मां कुलियनि खे ॻोल्हींदमि, छो जो अॼु 1 मई आहे, मज़दूरनि जो ॾींहुं आहे, त हिननि जे लाइ मोकल हूंदी। हे बि पंहिंजे घरनि में पंहिंजनि ॿारनि सां छुटी कंदा पिया हूंदा। हाणे सूरत हाल इहा आहे, जॾहिं हिते असांखे कूली मिली बि विया आहिनि, ॿिया बि खोड़ सारा मज़दूर असांखे हिते नज़र अचनि था पिया। असां हिननि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था त छा हिननि खे अॼोके ॾींहं जे बारे में ख़बर बि आहे त 1 मई ते मज़दूरनि जो ॾींहुं छो मल्हायो वेंदो आहे, ऐं अॼु हे रेस्ट करण जे बजाए, छुटी करण जे बजाए हिते कम ते छो मौजूदु आहिनि। आख़िर छा वजह आहे जो हिननि खे स्टिल अहिड़ी का अवेयरनेस न आहे। बुनियादी तौर ते जॾहिं इहो ॾींहुं जेको आहे उहो मज़दूरनि जे लाइ सेलिब्रेट कयो थो वञे, उन्हनि सां इज़हार यकजहती जे लाइ सेलिब्रेट कयो थो वञे, त उसूली तौर ते इहो हुजणु घुरिजे त हिननि खे छुटी ॾियणु घुरिजे। हिननि खे हुकूमती सतह ते उजरत ॾिनी वञे हिन ॾींहं जी, त हे अॼोके ॾींहुं पंहिंजे घरनि में वेही पंहिंजे ॿारनि सां सेलिब्रेट कनि। त अचो कुझु कुलियनि सां ॻाल्हायूं था, हुननि जी राय वठूं था त हू अॼोके ॾींहं खे कीअं ॾिसी रहिया आहिनि। जी असां कैंट स्टेशन जे अंदरि आया आहियूं, ऐं असां हिकिड़ी ॿी बि सूरत हाल ॾिठी आहे। हिकिड़ो ॿियो पेशो जेको सफ़ाई सुथराई जो इलाही ज़्यादा ख़्यालु रखंदो आहे। असां सां गॾु हिकिड़ा ॿिया साथी आहिनि, हिननि सां बि हाल अहिवाल वठूं था। भाईजान 2 मिंट तव्हांजा खपंदा। अॼु मज़दूर डे आहे, त सॼी दुनिया में मज़दूरनि खे मोकल ॾिनी वेंदी आहे, त असां हिते तव्हांखे कमु कंदे ॾिसूं था पिया, त तव्हांखे मोकल छो न मिली आहे? सर असांखे मोकल कोन थी मिले, असीं आहियूं ठेकेदारी में। अच्छा, त उनजी मतिलबु तव्हांखे मज़दूर डे जे हवाले सां मालूमात आहे, मल्हायो वेंदो आहे, तव्हां सां त इज़हार यकजहती करण लाइ मल्हायो थो वञे इहो? असां छा मल्हायो, कुझु कोन थो। असांजे कमु कयो 24 कलाक, 24 कलाक कमु पिया करूं। अच्छा, तव्हांजी हिते कम जी टाइमिंग छा आहे? 8 कलाक सर। 8 कलाक आहे। त हिन जो पघार वग़ैरह जो सिलसिलो आहे? दिहाड़ी आहे, 500 रुपया दिहाड़ी आहे। ठीकु आहे, मतिलबु जेकॾहिं तव्हां अॼु छुटी कयो आहे त इहे पैसा तव्हांजा कटिजी वञनि? हा, कटिजी वञनि। त महांगाईअ जे दौर में कीअं सिलसिलो तव्हांजो इहो हले पियो? पाण केॾांहुं वञूं, ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं भला? कीअं सर्वाइव पिया कयो, मतिलबु ॿार वग़ैरह पढ़ाई वग़ैरह जे हवाले सां? ॿार पिया पढ़नि, मिड़े असीं बचनि लाइ करे रोज़ी पिया करूं हिते। अच्छा, पाण पोयां किथां जा आहियो? मीरपुर ख़ासि मां बि हिते कमु कया आहियो। त हे पेशो ई छो तव्हां सिलेक्ट कयो पंहिंजे लाइ कमु करण जे हवाले सां? काॾे वञूं साईं, जो धंधो ई न आहे कराची में, जिते कंपनी वञूं कोन्हे, जॻह कोन्हे। अच्छा, ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हे हिकिड़ो अहिड़ो शोबो जेको अक्सर तव्हांखे हर जॻह ते नज़र ईंदो, ऑफिसिस जे अंदरि बि हूंदो आहे, स्टेशन ते बि असांखे नज़र आयो आहे, ऐं सफ़ाई सुथराई जे हवाले सां हिननि जो ज़्यादा कमु आहे। हे माहौल जी गंदगी साफ़ करण था पिया, हे मुआशरे जे अंदरि जेको गंद कचिरो कूड़ो कटकट फैले थो हिन खे साफ़ कनि था पिया। लेकिन जेके हिननि जा प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे केरु साफ़ कंदो, हिननि जे मसइलनि खे केरु साफ़ कंदो, उन्हनि जे लाइ बि यकीनन त मूंखे इहो ॿुधाइजो, जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियलु हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे को फ़ाइदो ॾींदियूं आहिनि, यूनियन्स वग़ैरह? कुझु कोन्हे फ़ाइदो साईं, असांखे कुझु फ़ाइदो कोन थो मिले, मिड़े खां बचनि लाइ करे रोज़ी पिया करूं। अच्छा, त हे सरकारी सतह ते मुख़्तलिफ़ ऐलानात कया वेंदा आहिनि, असां मज़दूर कार्ड ॾींदासीं, असां हारियुनि खे कार्ड ॾींदासीं, त तव्हांजी का रजिस्ट्रेशन वग़ैरह न कराई आहे? का बि कोन कराई असांजी। पोइ मज़दूर कार्ड तव्हांखे न मिलियो आहे? उहो बि कोन मिलियो असांखे कार्ड। अच्छा, ऐं हे हिकिड़ो कानून पास थियल आहे त घटि में घटि उजरत जेका आहे उहा 35,000 हुजणु घुरिजे, त 500 जे हिसाब सां मिलंदा 18,000 रुपया। 18,000 रुपया तव्हां महीने ते कमायो था, त पोइ महांगाई में पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे, त पोइ इहो ॻाल्हि मारे थी, चीनी महांगी, अटो महांगो, गिह महांगी, माण्हू वञे थो वञे काॾे, हिन में 500,000 रुपया थी खाई था वञनि। त छा चवणु चाहींदो तव्हां इदारनि खे, माण्हू जेके तव्हांखे ॾिसनि था पिया, हे तव्हां सां कीअं कोऑपरेट करे था सघनि? बसि हाणे छा कयूं, ग़रीब लॻिया पिया आहियूं, काॾे वञूं असीं, भला 2 रुपया खायूं पिया, भला केॾांहुं वञूं? हो कोई सरकारी ड्यूटी हुजे त माण्हू ड्यूटी करे। ठीकु आहे, ठीकु जी सर। सरकारी इदारनि सां को शिकवो शिकायत का ॻाल्हि कयो जेका तव्हांजी पहुची सघे त यार तव्हांजे लाइ हे कमु बहितर थी थो सघे? जे असांखे सरकारी में पोइ मिलनि, पोइ हुनखां कहिड़ो भलो कमु थी वञे। ठीकु आहे, सरकारी मिले कोन थी, चए ठेकेदारी में आहे, ठेकेदारी में 600 रुपया दिहाड़ी, शाम जो 500 रुपया दिहाड़ी। ठीकु आहे,
ठीकु आहे जी। नाज़रीन ॾिसी रहिया आहियो बुनियादी तौर ते कानून पास थियल आहे ऐं अहिड़ा कानून ठहियल आहिनि त मज़दूर खे घटि में घटि जेका मिनिमम अमाउंट मिलंदी उहा 35,000, ज़्यादा खां ज़्यादा 37,000 ज़रूरी आहे। लेकिन हे 500 रुपया रोज़ जा कमाइनि था, जे हिसाब सां तक़रीबन महीननि जा 15 खां 18,000 रुपया ठहनि था पिया। त हे त कानून जी खुलम खुला ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी पई, कानून जी भंजकड़ी थिए थी पई। इन जे मथां इदारनि खे ज़रूरु को न को कार्रवाई करणु घुरिजे। भाईजान छा नालो आहे जो? अशोक। किथां आयो आहे? सकरंड। अच्छा, हे कम घणनि सालनि खां कयो पिया? 55 सां ई कयो। 55 सां। त हे अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, सॼी दुनिया में माना मज़दूरनि खे मोकल ॾिनी वेंदी आहे, त तव्हां अॼु मोकल छो न कई आहे? साईं हाणे मोकल असां परदेस में किथे कंदासीं, इहे ॿियो वरी हिते ख़र्च पाणी वधीक आहे। जे हिकिड़ो ॾींहुं वेहंदासीं त पोइ हू जेको कमायल आहिनि उहो खाई वेंदासीं। अच्छा हा न। ठीकु आहे। त हिन महांगाईअ जे ज़माने में कीअं तव्हांजो गुज़र सफ़र हलंदो आहे? बसि शुक्र आहे मालिक जो, माने ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारूं पिया, छा करे था सघूं, कंहिंखे मारे त कोन था सघूं। तक़रीबन घणी रोज़ी हिकिड़े ॾींहं में तव्हांजी दिहाड़ी ठही थी वञे? हिते 1000, 1500, 1200 कमाईंदो आहे, जंहिंमें 500, 700 रुपया रहण करण खाइण पीअण जो ख़र्चो थी वेंदो आहे। बाक़ी जेको 500-600 बचंदा आहिनि 100 बचनि खे मोकिलींदो आहियां। हुकूमती सतह ते कानून ठहियल आहे त तव्हां जेकॾहिं 8 कलाक कमु कंदव त तव्हांखे घटि में घटि 35,000 मिलंदा। त तव्हां सॼे ॾींहं में घणा कलाक कमु था कयो? सुबुह जो ईंदा आहियूं 6 बजे, राति जो 8 बजे वापसि। अच्छा जी ठीकु आहे। माना इन में तव्हां सम्झो था जेके मज़दूरनि जूं तंज़ीमूं ठहियल आहिनि, अक्सर यूनियन ठहियल आहिनि, उहे को तव्हांखे सपोर्ट कंदियूं आहिनि, ताउन कंदियूं आहिनि? न केर बि कोन चवंदो। अच्छा, त तव्हां छा था सम्झो को सरकारी सतह ते तव्हांजे लाइ अहिड़ो छा कमु थियणु घुरिजे जंहिंमें तव्हांखे आसानी थिए, तव्हांजो गुज़र सफ़र सही हली सघे? अदा नौकरी ॾिए न असांखे, सीपर जी ॾेई छॾे, वधीक ॿियो कुझु न खपे असांखे, जंहिंमें 40-50 हज़ार रुपया पघार हुजे, पंहिंजे बचनि जो गुज़र हुजे। असांखे ॿियो छा खपे? जे उते ॿधा पैसा मिलंदा असांखे रुलण जो फ़ाइदो थोरी।